हे मशरूम आहिनि जेके ॿोॾी जा पैसा खाई विया, ॿोॾी जा। ऐं अखियुनि सां ॾिसी आयुसि ॿेड़ीअ वारनि खे पैसा कोन, उहो डीसी ऐं तबेदार सां पाण सलाह करे मंबर साहिब क़ुर्बान करे खाई हलिया। नौकरियूं विकिणनि पिया, जमहूरियत। पुछ बा छा आहे, नौकरी छा आहे, चए जमहूरियत आहे। मशहूर आं ॿुधंदो मुलायम साहिब जी ख़बर हूंदी त साईं अबा औलाद लाइ मथा ॾियूं, हे बि पिया जमहूरियत लाइ मथा ॾियूं। हाणे हे वरी सिंध लाइ मथा ॾियण आया। सिंध मथा लाइ छा था कनि, हू मदद ख़ान वठी आया। कहिड़ो? अजमल खटक ऐं ज़ियाउल हक़ जो सियासी औलाद जनाब साबिक़ वज़ीर अज़म पाकिस्तान, तंहिंखे वठी आया। अहम ॻाल्हि कहिड़ी आहे त जीएम सद जे मक़बरे खे हिननि उहो अॾो बदिलायो, अॾे में तब्दील कयो आहे जिते सभु सिंध जा कातल ऐं जलाद उते गॾजनि था ऐं पनाह वठनि था। धाड़ेलनि, कातलनि, क़ौमनि जे दुश्मननि खे पनाह ॾियणु जुर्म आहे, नाक़ाबिले जुर्म। गदारीअ खे सिंग थींदा आहिनि छा? ॿुधायो, गदारी खे सिंग थींदा आहिनि छा? चनेसर छा कयो हो? चनेसर दोदे जो भाउ कोन हो वॾो? चनेसर सुमरो सरदार कोन हो? उनखे गदार छो था चऊं? गदार हिन खे चवंदा जो अलाउद्दीन वठी आयो हो। हे अल्ताफ वठी अचनि, हे अल्ताफ खे ट्रेनिंग ॾियनि था। हे चवंदा अल्ताफ वटि भली हथियार हुजनि। हे चवनि था त ज़ियाउल हक़ जो जेको सियासी फर्ज़ंद अर्जुमंद आहे उहो हक़ ते आहे, असांजो भाउ आहे। वठी आया आहिनि हू सिंध जे तारीख़ जो बदतरीन मदद ख़ान जेको हथियार में मोकिले, सो हिननि सांतनि खे वठियो, पनाह ॾियो वेठा आहिनि। सिंध जा माण्हू मूंखे ॿुधायो, इहा सिंध दोस्ती आहे, सिंध दुश्मनी आहे? ज़ोर सां चवां, ॿुधां कोन थो। इहा मोहबतनी आहे, इहा गदारी आहे? तव्हांखे ख़बर आहे त गदारी थिए पई? तव्हांजो छा ख़्याल आहे? जेको माण्हू अजमल खटक खे पनाह ॾे, उनखे पाण सां गॾु विहारे, जेको अल्ताफ जे माण्हुनि खे अजरकूं पाराए ऐं चवे त हिन जो ॾोह कोन्हे, हिननि खे हथियार रखण जो हक़ आहे। ॿिन्ही ॻाल्हियुनि ते चुमी वञे चई तूं पहिरियों माण्हू जे हक़ जी हिफ़ाज़त में कलम खयो आहे। मुंहिंजे असीं बाक़ाइदे लिखंदासूं। पहिरियों आर्टिकल आऊं कंदा, हे त रुगो कसीदा खाई वेठा डंडोरा पीटा, फलाणो खान वॾो आहे या फलाणो खान किरी आहे, हे त रुगो गिला करे ॼाण या कसीदा पढ़ी ॼाण। आऊं साइंसदान आहियां। सिंध में तरक़ी पसंद अदब जे तनक़ीद जो बुनियाद मूं रखियो। बाबा सही जेतिरी ॻाल्हि हुजे ओतिरी ॻाल्हि कयो, डिघी ॻाल्हि छो था कयो? अॼु बि जीएम साहिब लाइ मूंखे बेपनाह एतिराम आहे। जीएम साहिब जेका मुंहिंजी ॻाल्हि रखंदो सभिनी खां पुछो, अमीर हद शाह खां पुछो, पुट खां वठो, जेको आऊं चई सघंदुसि। जॾहिं आऊं वियसि वटि भुटे लाइ, आऊं पहिरीं वियसि बरोचनि वटि, अबा भुटो बचायूं न ॿिए घणो ख़ैर थियो, महंगल क़बूल कयो। साईं मरीअ कोन ते मञियो, आऊं 7 ॾींहं वेठो हुउसि। तव्हां बुकटी खां पुछो, उहो मञे आयो, टाइम रखियोसीं, हिते आयो, गड़बड़ थी। बेनज़ीर साहब बयान ॾेई छॾियो तो हैदराबाद के गदारों को, केस वाले गदारों को रिहा कर दिया। मेरे वालिद जो पाकिस्तान के वफादार है उनको रिहा नहीं किया। मुझे तो बेड़ी बोड़ी चढ़ी, 80 मसलों की रिजा वेठी आसी। खैर जीएम सेठ साहब वटि आउंदुसि, फाज़िल अख्तर काके पुटो हो। मूं चयुसि भुटे खे बचायूं, बरोच तयार आहिनि, पठान खे मञायूं था, पाण ज़िया सां ॻाल्हायूं। बाबा भुटे खे न मारियो, पंहिंजो भुटो आहे। साईं भुटे खे मारियो वेंदो। मुझे तो कशफ थियो आहे छा? बुखार विया, मुझे तव्हां कशफ थियो आहे छा? जी मूंसां जनरल ॻाल्हायो आहे, मूंखे ताज ॾिनो आहे। पोइ जेका मूं तक़रीर कई, अख्तर काके पुटो ज़िंदा था पुछो। मुंहिंजो साईं जेकॾहिं सिंध में जे भुटे जे जेल में आऊं रहियो आहियां, तूं त रही कोन्हे। साईं 42 जेल में रहियो आहे, किथे रहियो आहे साईं जेल में? साईं जेल में किथे रहियो आहे? साईं नज़रमंद 3 महीना 4 महीनो पोइ घर में रहियो आहे। मूंखे सॼी उमिरि घर में विहारियो, अहिड़ियूं मानियूं पुला कराए आऊं हली विया, हलो सॼी उमिरि में विया। जेल साईं ॿी शइ थींदा आहिनि। जेल ॿी आहे, कोट लखपत में हली वे। जॾहिं लुकूं उलनि थियूं तॾहिं तव्हां खैरपुर जेल में हली वियो। मुंहिंजे जाइ मुंहिंजे ॻूण जो टपड़ कोन हो मुंहिंजे अंदरि। मूंखे पेट में अल्सर हुआ, मुंहिंजे अखियुनि में बीमारी, मूंखे नालो नथो अचे, अंग्रेजी नालो हो। मूंखे सी पवंदो हो। उहो तव्हां चार्ट ॾिसो, उन में असीं रहंदा हुआसीं। साईं त रहे ख़बर पए सा, हिननि खे चवंदो तूं त रहो। मूं सां गॾु रहियो, आरीसर पासे में हो, हैदराबाद कराची में रहियासीं। जेल ॿी शइ। साईं घर रहियो हो, घर में नज़रमंद हो, बादशाहनि वग़ैरह रहंदो हो, पंहिंजो खाधो पंहिंजो ॿियो, कूड़ न ॻाल्हाइजनि। भुटे लाइ बि कूड़ न ॻाल्हाइजनि, मुंहिंजे लाइ बि कूड़ न ॻाल्हाइजनि। साईं नज़रबंद हो कुझु, बादशाहनि वग़ैरह नज़र, वो हाकिमंद हो, कूड़ियूं वारी न करो। साईं में इलाही ख़ूबियूं हुयूं, उनखे वधायो न। छा थियो? सिंध हींअर ख़तरे में। लतीफ़ साईं जे ऐं हीअ ॻाल्हियूं सभु छो पियो ॻाल्हायां? ऐं सच थो ॿुधायां, मूंखे कसम आहे हर उन शइ जो जेका मुंहिंजे नज़र में मुक़दस आहे। त जेल में ऐं सॼी दुनिया खे चवंदो हुउसि त जेकॾहिं मुंहिंजे रूह में लतीफ़ न हुजे हा,
त हिन जेल जी जेके हालतूं हुयूं कोट लखपत में ख़ासि करे आउं बर्दाश्त न करे सघां। मूंखे शक आहे त आउं बर्दाश्त न करे सघां। जेकॾहिं लतीफ़ असांजे हींअर में हल थियल न हुजे हा त सिंध में वॾी जंग आहे। ऐं लतीफ़ जे हवाले सां ॻाल्हि थो करियां त लतीफ़ खे पूरी तरह सम्झी उन ते अमल करियो। लतीफ़ ते अमल करण जी माना आहे जेकी बि असीं करियूं था कंहिंजो उबतड़ वञणु, जेकी बि करियूं था। लतीफ़ खे शाइर सम्झी ॻाल्हि कयो, कम लही वेंदा। शाइरी खे छॾियो, लतीफ़ खे मुफ़क्कर सम्झी ॻाल्हि करियो, लतीफ़ खे मुजाहिद सम्झी ॻाल्हि करियो। शाइर आहे, मज़ो आहे शाइर में, ज़बरदस्त आहे। तोॾांहुं घणो निहारियां ताला तारा तेॾाहीं सॼण जेॾाहीं तूं तेॾाहीं उभरी तारा तिर तरोकड़ियूं मथनि फुलड़ियूं खोए से रातड़ियूं जे पिरीअ पुॼाणा पेयूं। लतीफ़ जे हुस्न मोहब्बत जा दास्तान लॻा आहिनि, पर बुनियादी ॻाल्हि इहा न आहे। हुस्न मोहब्बत जा शाइर ॿिया बि आहिनि, लेकिन 60 सहेलियां नाल आई ही रतड़ी मोत मुंह मतड़ी रूप घुमान दीजी सुभान अल्लाह वारिस शाह केरु सलाहे, या मेरा यार भी तूं दिलदार भी तूं। हिकिड़े नज़्म जे अॻियां हमूरियूं हज़ारे शाइरियूं ख्वाजा फरीद जे इन हिकिड़े कलाम ते तव्हां हज़ारे ॿियूं शाइरियूं क़ुर्बान करे छॾियूं। इश्क ऐं मोहब्बत अहिड़ी शइ ठीकु आहे, आलमी वर्ल्ड लिटरेचर में अहिड़ो महबूब खे ख़िराज तहसीन आहे ई कोन। लतीफ़ में तमामु घणियूं सुहिणियूं ॻाल्हियूं आहिनि, पर अहम ॻाल्हि जेका आहे सा आहे त दुनिया में ज़िंदगी में जीअरो कीअं रहिजे। असीं ख़तरे में आहियूं। ऐं तव्हांखे चवां कोन छो बादशाह माण्हू सिंधी माण्हू बादशाह आहिनि, वेठा आहिनि पिया। हाणे कीअं आहिनि, कीअं खे चइबा तूं शींहं थी, कीअं शींहं छो थिए? आउं ठीकु आहियां हिते वेठो आहियां फर्स्ट क्लास। ॾेॾर खे चइजे तूं थी बघार थी, ॾेॾर चऊं बघार नथो थियां, ॾेॾर आहियां फर्स्ट क्लास पियो करियां। सिंधियुनि खे चइजे तव्हीं हलबुड वेटनामी थियो, अब नथा थियूं, असीं वेठा आहियूं लसी पियो भंग पियो वेठा आहियूं सुता पिया आहियूं, तोखे तकलीफ़ कहिड़ी आहे? नथा थियूं। सही ॻाल्हि आहे, वाजिबी ॻाल्हि आहे। बाबा असीं आस्ते करे हीअं खणंदासीं, पोइ हीअं कंदासीं, थां खणंदासीं त हीअं करे सची सची पोइ खणंदासीं। असांजी मर्ज़ी आहे, तो तूं त असांखे कोन थो खाराईं, असीं पंहिंजी मर्ज़ी आहे। अधु ॾींहुं कमु कंदासीं, टे ॾींहं सुम्हंदासीं, ठीकु आहे। पर हींअर पाण एॾे ख़तरे में आहियूं। आउं तव्हांखे सच थो ॿुधायां, मुंहिंजे अखियुनि अॻियां ई ॾिसो, एॾा कातिल ऐं जलादन जो काकूस करण में कोन ॾींदा, हे एॾा कमीना आहिनि। काकूस करण ते टैक्स ई छॾींदा, हे हलण कोन ॾींदा। आउं तव्हांखे ॿुधायां, मुंहिंजो वालिद साहिबु बीमार हो, तपदार हो, पैसा गॾु कंदो, पंहिंजो यार रोज़ खटी तंहिंखे ॾींदो हो। मुंहिंजी भेण ते वेठी आहे, उनखे ख़बर आहे, सभु जेको पैसो मिले उनखे ॾेई छॾे। मूंखे चए पैसा बाबा तूं ॾेई छॾे न खटीअ खे, मूंखे मिला कनि चई मुंहिंजो यार आहे, सभु हरामी आयो, बदमाश आयो, हीअं हूअं आयो, पैसा यार खे ॾे। छा थो थिए? जी मुंहिंजे कफ़न न आहे, 2-4 लख 5 लख अलाए जेतिरा बि होसि मरी वियो। आउं त जेल में हुउसि, पुठियां चयूं बाबा खटीअ खे चऊं बाबा गुज़ारियो आहे, चई कफ़न मूंखे इन पैसनि वारे जो जेके ठीकु ठाक पैसा आहिनि, ॿिया वांजा अलाए कहिड़ा पैसा आहिनि। खटीअ चऊं पैसा बाबा जान छॾे त कफ़न वठूं, फ़िलहाल असांखे 500 रुपया ॾे वठूं, हाज़िर कल दे दूंगा। सुबुह उथनि त खटी आहे कोन, लॾे वेठो। हे इहे माण्हू सॼी उमिरि बाबा जो हिन ते क़ुरान जहिड़ो वेसा हो त मुंहिंजो दुनिया में माण्हू आहे इहो। हे सभु ईअं अथव, इहे सभु खटी अथव, कूड़ा निसोड़ा एक्टर। हीअ ॾिसो था तव्हां, इहा ज़फ़र उजान सां यार अथई ज़ाल हमीदा रियाज़ मज़मून लिखी आहे, गुलाब जो गुल छोकिरा असां बेहोश शहर पढ़ी बरोच छिता थियो पुन। असांजा दोस्त हुते जा आहिनि, भारत जा मुंहिंजो दोस्त आहे लंडन में गॾो, छिता थियो पुन, फहमीदा रियाज़ जंहिंखे चवां भाई हीअ वॾी ख़तरनाक माण्हू आहे, हीअ ॾाहिणा धोती आहे वॾी, अवां जहिड़ा ॻोल्हे पई चंदा धोबण आहे, अवां ख़बर न आहे हिनजी। नहीं सही नहीं, हाणे साईं लिखियो आहे हसन मुजतबा त इहो माई जे करे मुसीबत आहे। बुझो न, माई खे तव्हां सुञाणा, ॼम खां जॾहिं पहिरीं ॾींहुं उथंदी हलंदी ऐं शहर पढ़ंदी, ऐं सुञाणा थो महराज मोहम्मद ख़ान MQM थियो बीठो आहे। ऐं इहे वात मां बा ही MQM अथव, ही कतार आहे, ही कूड़ा आहिनि, ठग आहिनि। लतीफ़ साईं चई वियो आहे, मौत मूसा जहिड़ो अंदर में इब्लीस, अहिड़ो हाम ख़बीस कॾहिं कोन छॾियईं। इन पर न ईमान जीअं कलमे गो कोठाईं, दगा तुंहिंजे दिलि में शिरक ऐं शैतान, मुंह में मुसलमान अंदर आज़राई। मुनाफ़िकनि खे लतीफ़ साईं बिल्कुलु परे खां सुञाणंदो, मुनाफ़िकी जे ख़िलाफ़ या भाड़े जे ख़िलाफ़। अञा तो मझां कख छुते रत निकिरे, कीअं झलींदे मुंह में संदा सेणनि घा, सो तूं कुयाड़िया तो सिकण जूं सदूं करी। तूं भाड़िया वेठे बिल तो अचे मीटिंग जी थिए त भॼो वञे जो, हेॾां वञो काला बाग डैम जो टाइम थी वञे भॼो कर, सुबुह मां पलटा पियो हणे, सुबुह में बयान पियो ॾिए कॾहिं कहिड़ा, हीअ त ॼमी बीहणो आहे। विया उॾामी कख
पिड़ता पहाड़ न चुड़े। असांजे अंदर ये मुर्शियूं न आहिनि। असांजी सिंधी ज़िंदगीअ में इहे जुरतूं न आहिनि। असांजी ज़िंदगी अहिड़ी आहे का। अचो साफ़ ॻोल्हियो। पंहिंजी ज़िंदगी में अहिड़ा कारनामा थियनि ई कोन था जिन मां असांखे उत्साह मिले। असां वटि अहिड़ा माण्हू कोन्हनि जिन खे असीं ॾिसी उन्हनि खां ॾिसी चऊं यार असीं बि अहिड़ा थियूं। अहिड़ा माण्हू आहिनि ई कोन। लतीफ़ साईं जो शेर आहे त अखियुनि सोई ओड़खियो जो कने सोम करनि मां मुंहिंजो मन ॼाम पसंदे ई पतियो। कहिड़ा माण्हू थियनि था जिन खे ॾिसण शर्त ईमान अचो वञे बाबा बसि हेॾो थियो ई। अहिड़ा माण्हू पाण वटि आहिनि किथे। मूं से ॾिठा मां जिनी ॾिठो पिरनि खे। रुगो पिरनि खे ॾिठऊं, पिरी त मूं ॾिठा ई कोन। मूं से ॾिठा मां जिनी ॾिठो पिरनि खे तिनी संदी का ऐं करे सघां न ॻाल्हाई। जिन फ़क़ति पिरनि खे ॾिठो, पिरी ॾिठई कोन। पिरनि खे जिन ॾिठो तुंहिंजी ॻाल्हि नथी करे सघिजे, पिरी त अलाए कहिड़ा हुआ। अॼु घुरिजे तूं बजा माणी पुनरा मथे मथां मूं वेरियनि वाटूं लायूं। मुंहिंजे मथे तां वेरी ईअं पिया हलनि ॼण त मुंहिंजो मथो न आहे, मुंहिंजी वाट करे छॾऊं हली। ए मुंहिंजा भाउ बडामाणी पुनरा, अॼु तुंहिंजी ज़रूरत आहे। असांजो बडामाणी पुनरो आहे लतीफ़। जेकॾहिं लतीफ़ खे असां हीअं में हल कयो, उनखां इंस्पिरेशन वरितीसीं, उनखां जीअण जा ढंग सिखियासीं। पहिरियों ढंग कहिड़ो आहे त पहिरीं जेकी बि असीं आहियूं ऐं जीअं आहियूं ऐं जहिड़ी ती रहूं था तंहिंखे रद्द करियूं। रद्द